أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداعي إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. وقال النبي صلى الله عليه وسلم للصائم عند فطره دعوة مستجابة للصائم فرحتان عند فطره وعند لقاء ربه. آمنت بالله صدق الله العظيم. إن الله ملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. मोहतरम जनाब अज़ीज़ जमाती साथियो, कलो के दर्स में हिन आयत खां अॻु में जेके आयतूं आयूं उन्हनि में भी रमज़ानुल मुबारक ऐं रोज़े जो ज़िक्र आहे ऐं हिन आयत खां बाद भी रमज़ानुल मुबारक जे मसाइल ऐं रोज़नि जे मसाइल जो ज़िक्र आहे। मगर हीअ आयत जेका विच में आहे इन में दुआ जो ज़िक्र आहे। इन आयत खे विच में ज़िक्र करण खां हिन तरफ़ इशारो आहे त रमज़ानुल मुबारक ऐं रोज़नि में अल्लाह ताला बाननि जी दुआनि खे क़बूल करणु फरमाईंदो आहे। तंहिं करे बाननि खे हिन महीने में ख़ासि तौर ते दुआनि जो एतमाम करणु घुर्जे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद आहे लिस्साइम इंद फतरिही दावतुन मुस्तजाबतुन, यानी रोज़े खोलण वक़्तु रोज़ेदार जी दुआ अल्लाह ताला वटि क़बूल आहे। हज़रत इबादा बिन सामित फरमाए थो, हिक भेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जे वेझे अचण वक़्तु इशारो फरमायो त रमज़ान जो महीनो अचण वारो आहे जेको वॾी बरकत वारो आहे। अल्लाह ताला जल शानहू इन में तव्हां ॾांहुं मुतवजा थींदो आहे ऐं पंहिंजी ख़ासि रहमत नाज़िल फरमाईंदो आहे। ऐं इन महीने में अल्लाह ताला बाननि जा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे ऐं इन में अल्लाह ताला बाननि जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। नंबर 5, नेकियुनि जे अंदरि तव्हांजे हिक ॿिए खां अॻराइण करण खे ॾिसी करे मलाइकनि ते फ़ख़ुरु कंदो आहे। इन करे अल्लाह ताला खे पंहिंजूं नेकियूं ॾेखारियो। इहो शख़्स बदनसीब आहे जेको हिन महीने में भी अल्लाह ताला जे रहमत खां महरूम थी वञे। त हिन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान जूं 5 फज़ीलतूं ज़िक्र फरमायो। इन्हनि मां हिकु हीअ फज़ीलत आहे त हिन महीने में अल्लाह ताला बाननि जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। तंहिं करे हिन महीने में दुआ जो ज़्यादा एतमाम कयो वञे। हदीस पाक में ईंदो आहे अद्दुआ मुख़ुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। या मुश्का शरीफ़ जी हदीस आहे 194 सफ़े ते। ॿियो ही फरमायो त तव्हांजे हिक ॿिए खां भलनि कमनि में अॻराई करण खे ॾिसी उनखे ॾिसी रीस करे मस्जिद जी इन खां वधीक ख़िदमत करे। अहिड़ीअ तरह मुसलमानो रमज़ान में हर नेकीअ में हिक ॿिए खां गोए खटिजे, छो त हीउ महीनो सवाबनि जी सीज़न जो महीनो आहे। इन में अल्लाह ताला आम महीननि खां चनाचा हिकु फर्द पाण ते 70 फर्द जो सवाब ॾींदो आहे ऐं आम नेकीअ ते फर्द जी नेकीअ जेतिरो सवाब ॾींदो आहे। हज़रत अबू सईद खुदरी को रिवायत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु को रिवायत आहे, हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त रमज़ान शरीफ जी हर राति हर ॾींहं में अल्लाह ताला जहन्नम जे कैदिन खे आज़ाद फरमाईंदो आहे। व इन लिकुल्लि मुस्लिमिन फी कुल्लि यौमिन व लैलतिन दावतुन मुस्तजाबतुन, ऐं रमज़ान शरीफ जे हर हिकु ॾींहुं अरे हिकु राति में हर मुसलमान जी दुआ अल्लाह ताला वटि मक़बूल ऐं मंज़ूर आहे। तो काफ़ी रिवायतुनि में रोज़ेदार जी दुआनि जो क़बूल थियणु आयो आहे। चनाचा पहिरीं हदीस जेका ज़िक्र कई वई त रोज़े खोलण वक़्तु दुआ मक़बूल आहे, मगर असां माण्हू इन वक़्तु वरी खाधे पीते ते अहिड़ीअ तरह किरंदा आहियूं जो ॿी दुआ घुरण जी त फुर्सत नथी मिले, पर ख़ुदि रोज़े खोलण जी दुआ बि खाइण पीअण जे करे असां को ॻाल्हि ई विसरी थी वञे। सो अफ़्तारीअ जूं कुझु दुआऊं आहिनि जेके अल्लाह जे रसूल सेखारियो। रोज़े खोलण महिल हीअ दुआ पढ़िजे, अल्लाहुम्मा लक सुम्तु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। ॿी हदीस में हीअ दुआ बि आई आहे, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिरहमतिका अल्लती वसिअत कुल्ल शैइन अन तग़फिर ली। या कंहिं रिवायत में आहे त पढ़े या वासियल मग़फ़िरत इग़फिर ली। इहे दुआऊं पढ़े। हिकु हदीस में हीअ दुआ बि आई आहे, बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह अल्लाहुम्मा लका सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु व अलैका तवक्कलतु सुब्हानका व बिहम्दिका तक़ब्बल मिन्नी इन्नका अंत समीउल अलीम।
त मुंहिंजा दोस्तो रमज़ान जो भलारो महीनो आहे, अल्लाह ताला ख़ुसूसी तौर ते ॿाननि जो दुआऊं थो क़बूल करे। ऐं नंबर 5 ॻाल्हि, अबू हुरैरा साहब जी रिवायत आहे, फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त 3 माण्हुनि जी दुआ मरदूद न थींदी आहे, माना हमेशह क़बूल थींदी आहे। नंबर पहिरियों रोज़ेदार जी रोज़े खोलण वक़्तु दुआ। नंबर ॿियों आदिल बादशाह जी दुआ, जेको इंसाफ़ सां मुल्क हलाए थो, इंसाफ़ करे थो। नंबर 3 मज़लूम जी दुआ, जेके अल्लाह ताला ककरनि को मथे खणे थो ऐं इन जे लाइ दुआ जे लाइ आसमान जा दरवाज़ा खोलिया वञनि था। ऐं दुर्रे मंसूर जी हदीस में बीबी आयशा को रिवायत आहे, जॾहिं रमज़ान शरीफ़ अची वेंदो हो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो रंग बदिलजी वेंदो हो। साईं जन नंबर ॿियों नमाज़ घणी पढ़ंदा। नंबर 3 दुआ में ॾाढी आजिज़ी फरमाईंदा। नंबर 4 ख़ुदा ताला जो ख़ौफ़ जो मथनि एॾो असरु हूंदो हो जो ॿी रिवायत में फरमाए थी त रमज़ान शरीफ़ जे पूरे थियण ताईं बिस्तरे ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सुम्हंदा हुआ। हिकु रिवायत में आहे त अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ में अर्श जे खाइण वारनि मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे, हर को पंहिंजी पंहिंजी इबादत फिटी करे बसि रोज़ेदारनि जी दुआ ते मलाइको आमीन कंदा वञो, आमीन कंदा वञो त मां पंहिंजे ॿाननि जी दुआ क़बूल कंदो वञा। तॾहिं अल्लाह ताला फरमायो, इदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, जॾहिं मुंहिंजो बानो मूंखे सॾ कंदो आहे त बाने जे तमामु वेझो थी वेंदो आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त बानो गंदो ऐं ख़सीस आहे ऐं हू अल्लाह त वॾे शान वारो आहे, शायदि बाने जे सवाल करण खां उनखे पुछा लॻंदी हुजे या नाराज़ थींदो हुजे। इन जो जवाबु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं ॾिनो त लैस शैउन अकरम अलल्लाह मिन दुआ, दुआ खां वधीक अल्लाह ताला वटि का बि शइ प्यारी न आहे, त पोइ पुछा छो लॻंदसि या छो नाराज़ थींदो। हिकु ॿी हदीस में आहे त इन अल्लाह युहिब्बु अन युसअल, यकीनन अल्लाह पाक खां जो सवाल करणु पसंदि लॻंदो आहे। ॿी हदीस में आहे त यकीनन तव्हांजो रब तमामु हयादार ऐं महिरबान आहे, जॾहिं बानो दुआ जे लाइ हथ खणंदो आहे त इन्हनि खे ख़ाली मोटाइण खां खेसि अल्लाह खे हया ईंदो आहे। बल्कि इहो त अहिड़ो करीम रब आहे जो जेकॾहिं इन खां को घुर न कंदो आहे या पंहिंजी ज़रूरत जी दुआ न घुरंदो आहे त नाराज़ थींदो आहे। अबू हुरैरा साहबी चए थो, फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मन लम यसअलिल्लाह यग़ज़ब, जेको अल्लाह खां नथो घुरे अल्लाह हुन ते नाराज़ थो थिए। जीअं त कंहिं अरबी शाइर बि चयो आहे, अल्लाहु यग़ज़बु अन तरकत सुवालहु वन्नास हीन युसअलु यग़ज़बु, यानी माण्हुनि में अल्लाह ताला में इहो फ़र्क़ु आहे त माण्हुनि खां सवाल कंदो त नाराज़ थींदा, अल्लाह जल शानहु दुआ न घुरण ते नाराज़ थींदो आहे। अल्लाह को घुरो त रब राज़ी थी पवंदो आहे। दुआ जे न क़बूल पवण ते कुझु सवाल जवाब। हिकु त अक्सर करे जेके दुआ घुरण जा आदाब आहिनि, इन्हनि मुआफ़िक़ दुआ न घुरी वेंदी। दुआ घुरण जा 8 अदब अथव। रमज़ान में दुआ घणी घुरबी आहे न, सो दिलि चवे थी त तव्हां दोस्तनि जे आॾो मां दुआ जा आदाब ॿुधायां, इन्हनि आदाबनि ते अमल कंदो त पोइ दुआ क़बूल थींदी। जीअं हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त नंबर पहिरियों त बरकत वारनि ॾींहंनि में दुआ घुरो त दुआ क़बूल थींदी आहे। जीअं जुमे जे घड़ीअ में ऐं रमज़ान शरीफ़ में, हज उमिरे जे ॾींहंनि में, इन जा हदीसनि में काफ़ी दलील बि आहिनि। नंबर ॿियों भलनि ऐं नेक अमलनि करण वक़्तु, मसलन नमाज़ खां पोइ दुआ, रोज़े खोलण वक़्तु दुआ। नंबर 3 ॿई हथ खणी घुरणो। जीअं त हाणे हिकु हदीस ॿुधी चुका आहियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त यकीनन तव्हांजो रब तमामु हयादार ऐं महिरबान आहे, जॾहिं बानो दुआ जे लाइ हथ खणंदो आहे त हुनखे ख़ाली वापसि करण में अल्लाह ताला खे हया ईंदो आहे। हुज़ूर साईं जन जॾहिं दुआ जे लाइ हथ खणंदा त दोस्तो ॾिसो त इन्हनि खे मुंहं ते घुमाइण खां सवाइ न छॾींदा। दुआ घुरी वरी दुआ खे ईअं मुंहं ते घुमाइजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पाक खां दुआ घुरण वक़्तु हथनि जूं तिरियूं अल्लाह पाक ॾे ईअं डिघियूं करियो, न पुठियूं, ईअं तिरियूं डिघियूं कयो। चौथों दुआ जो अदब इहो आहे त दिलि जे अंदरि बि क़बूलियत जो यकीन रखिजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजे सवाल जी क़बूलियत जो पको इरादो करे दुआ घुरो, छो त उहो अल्लाह जेको कुझु घुरंदो आहे सो कंदो आहे, उनजे मथां को ॾाढो करण वारो कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुआ जी क़बूलियत जो यकीन रखी अल्लाह ताला खां दुआ घुरो। ऐं हीअ ॻाल्हि सम्झो त अल्लाह ताला गाफ़िल ऐं बेख़्याल दिलि जी दुआ अल्लाह ताला क़बूल न कंदो आहे। दोस्तो, ये असांजो दर्स जो तरीक़ो आहे। दर्स जे भाई असांजा रमज़ान शरीफ़ में ख़त्मुल क़ुरान जा प्रोग्राम आहिनि, इंशाअल्लाह सुर वारे अंदाज़ में उन्हनि में बयान थींदा। हिन वक़्तु दर्स ॾियूं था, तंहिंजे करे दर्स जे अंदाज़ में तव्हांखे ॻाल्हियूं सम्झायूं था। नंबर 5 आजिज़ी ऐं न्याज़मंदीअ सां दुआ घुरिजे, छो त रब ताला फरमायो, उदउ रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़िया, पंहिंजे रब खां आजिज़ी सां, ज़ारीअ सां दुआ घुरो। ऐं नंबर 6 बार बार घुरिजे। हीअ दुआ जे क़बूल जा आदाब अथव। बार बार दुआ घुरिजे, कुझु भेरा घुरी बसि न कजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बानी जी दुआ क़बूल कई वेंदी जेसि ताईं तकड़ न करे।
तकड़ न कंदा कयो दुआ में। खेनि अर्ज़ु कयो तकड़ करण जो मतिलबु छा आहे? पर बानो चवंदो आहे मां दुआ घुरां थो मगर हिन जो को बि असर नतीजो कोन थो ॾिसां, पोइ थकिजी पवंदो आहे, दुआ घुरण छॾे ॾींदो आहे। ईअं न कजे, दुआ वरी वरी घुरिजे। नंबर 7 अदब, दुआ खां अॻु में कुझु तस्बीहात पढ़जनि, दुरूद शरीफ़ पढ़जे। कंहिं वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद शरीफ़ में वेठा, हिकिड़ो शख़्स आयो, नमाज़ पढ़ी दुआ घुरां, ए अल्लाह मूंखे बख़्श, मूं ते रहम कर। पोइ हुनखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए नमाज़ वारो, दुआ घुरण में तूं तकड़ कयई, तूं जॾहिं नमाज़ पढ़े पोइ झट घड़ी वेही अल्लाह पाक जी अहिड़ी तारीफ़ करे हा जंहिंजे हू लाइक़ु आहे ऐं मुंहिंजे मथां दुरूद पढ़े हा, पोइ दुआ घुरे हा। इन खां बाद वरी हिकु शख़्स नमाज़ पढ़ी पोइ हुन अल्लाह ताला जो हम्द कयो, नबी साईं ते दुरूद शरीफ़ पढ़े, उन खां पोइ नबी साईं हुनखे चयो ए नमाज़ वारा हाणे दुआ घुरी आहे, क़बूल कई वेंदी। ऐं नंबर 8 अॼोको दर्स ॼण दुआ जी क़बूलियत जे मौज़ूअ ते हलियो। नंबर 8 दुआ जो 8 अदब इहो आहे त बानो गुनाहनि खां तौबा करे, पर जेकॾहिं तौबा नथो करे त हुनजी दुआ मक़बूल न आहे। हदीस शरीफ़ में आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु शख़्स जो ज़िक्र कयो त सफ़र बि डिघो थो करे, वार बि छड़ो छड़ो अथसि, मिटीअ में भरियल आहे। हाणे इहो शख़्स आसमान ना हथनि खे डिघो करे चवे ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा रब, हालांकि उनजो जुज़ खाधो हराम जो आहे, पीतो हराम जो आहे, लिबास बि हराम जो, ग़िज़ा बि हराम जी, फअन्ना युस्तजाब लिज़ालिक, पोइ कीअं उनजी दुआ क़बूल कई वेंदी? मालूम थियो त दुआ जी क़बूलियत जे लाइ ही बि शर्त आहे त हराम जी खुराक खां तौबा कयो, हराम जी पोशाक न पायो, हराम न खाओ, बल्कि जेकॾहिं अॻ में हराम जी खुराक थींदसि, लिबास बि हराम, जिस्म में रक्त बि हराम, हाणे समूरनि गुनाहनि खां तौबा कई न थिए त पोइ हुनजी दुआ कीअं क़बूल थिए? दुआ तॾहिं क़बूल थींदी जॾहिं इन्हनि शयुनि ते अमल कंदो। मुंहिंजा दोस्तो, दुआ कयो त अल्लाह ताला असांजा रोज़ा पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ऐं सहरी ऐं अफ़्तारी जा तव्हांखे फ़ज़ाइल बि ॿुधायासीं ऐं पंहिंजे रोज़े में एतमाम कयो, अखि खे गुनाहनि खां बचायो, हथनि खे गुनाहनि खां बचायो ऐं रोज़े में पंहिंजे जिस्म जे उज़वनि खे गुनाहनि खां बचायो, छो त हथनि खे बि रोज़ो आहे, पेरनि खे बि रोज़ो आहे, जान खे बि रोज़ो आहे, ज़ुबान खे बि रोज़ो आहे। हिननि खे ग़लति जाइ ते इस्तेमालु कंदो त तव्हांखे रोज़े जो सवाबु पूरो न थींदो। ऐं रोज़े जा काफ़ी मसाला बि आहिनि। रोज़ेदार क़यामत जो ॾींहुं थींदो, हदीस पाक में अचे थो, फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल क़ुरान व रमज़ान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त हिकु रोज़ो ऐं क़ुरान, रमज़ान ऐं क़ुरान, इहे ॿई अल्लाह वटि सिफारिश कंदा पाने जे लाइ। रब, रोज़े जे करे सॼो ॾींहुं बुख ते रहियो ऐं रोज़े में इहा ॻाल्हि यादि रखो त रोज़े में चुगली न हणो, रोज़े में तास ऐं जुआ न खेॾे, गिला न करे, बोहतान खां बचे, चोरीअ खां बचे, दगा खां बचे, जेके हराम कमनि उन खां बची पवे त इहो रोज़ो अल्लाह ताला वटि क़बूल आहे। पोइ अल्लाह ताला फरमाईंदो रोज़ेदार खे असियाम वल क़ुरान यशफान लिल अब्द यौमल क़ियामह, रोज़ेदार चवंदो, रोज़ो चवंदो या अल्लाह हिनखे मां 13 कलाक बुख ते रखियो, या अल्लाह ही तौहीद वारो आहे, भला कमरे में वञे त लिकी खाए त खाई पियो सघे, चोरीअ जेकॾहिं काशे पीए त पी पियो सघे, पर न, ही अल्लाह ताला खे मुवहिद सम्झे पियो, काथे बि थिए पियो त अल्लाह त मूंखे हर जाइ ते ॾिसे थो न। पोइ रोज़ेदार जी सिफारिश अल्लाह क़बूल कंदो। पोइ जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे बाबुर रैयान। अल्लाह ताला फरमाईंदो वञो रोज़ेदारो हिन जन्नत जे दरवाज़े मां दाख़िल थियो, सभई रोज़ेदार वेंदा, पोइ हुन दरवाज़े खे बंदि कयो वेंदो। पोइ अंदरि छा थींदो? पोइ जन्नत में फरमाए फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामो, जन्नत में हिकिड़े पासे खां मिठे पाणी जी नहर हूंदी, जन्नत में ॿिए पासे खां वरी माखीअ जी नहर आहे, वनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामो, खीर जी नहर आहे, वरी हिकिड़े पासे खां वनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबिन, पाक शराब जी नहर आहे, वरी हिकिड़े पासे खां वनहारुम मिन असलिन मुसफ़ा, पाक खीर जी नहर आहे। हिते खीर 120 रुपया किलो मिले थो, सो बि पाणीअ जहिड़ो, राति जो फ्रिज में न रखे, सुबुह सां खीर धप हणे चांहि न ठहे। पर जन्नत जो जेको खीर आहे उनखे सालनि जा साल गुज़री विया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह, न रंग फिरियो आहे, न ज़ाइक़ो फिरियो आहे। रोज़ेदार जे लाइ केॾियूं नेमतूं आहिनि, खीर जी नहर, माखीअ जो शीशो बि 5000 मिले थो, सो बि मिलावट वारी, असुल माखी मिले कोन थी, पर होॾे त अल्लाह ताला माखीअ जूं वायूं हणाए ॾिनियूं आहिनि। हे खीरसर केनाल न पुॼे, हे दादू केनाल, रेस केनाल न पुॼे, वॾा वाह जेके माखीअ जूं नहरूं हलनि थियूं, पाक शराब जी नहर, जुमे जुमे
ते अल्लाह ताला चवंदो अचो रोज़ेदार मुंहिंजो दीदार कयो पोइ हुते जन्नत में वेहंदासीं पाक शराब पीअंदा ला युसद्दऊन अन्हा वला युनज़फून न चरिया थींदा न पागल थींदा बल्कि जुमे जुमे ते अल्लाह जो दीदार कंदा हे अखियूं न हूंदियूं अल्लाह ताला ॿियूं अखियूं ॾींदो ला तुदरिकुल अब्सार वहुव युदरिकुल अब्सार हिते त अखि खे कमज़ोरी आहे अल्लाह खे नथा ॾिसी सघूं उते ताक़त वारियूं अखियूं मिलंदियूं अल्लाह जो दीदार कंदासीं 80-80 साल जन्नत में उमिरि वधी वेंदी उलाइकल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन नबियनि जो टोलो हूंदो व सिद्दीक़ीन सिद्दीक़नि जो टोलो हूंदो व शुहदा शहीदनि जो टोलो हूंदो व सालिहीन सालिहनि जो टोलो हूंदो पोइ उते अल्लाह ताला वेही बाने खे पंहिंजो दीदार कराईंदो तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो क़ुर बि घणो पढ़ो क़ुर जी तिलावत घणी कयो राति जो क़ुर ॿुधो कोशिशि कयो त रमज़ान में 1-2 कलाक कढी क़ुर खे माना सां पढ़ो क़ुर खे माना सां पढ़ंदो इंशाअल्लाह हिदायत अची वेंदी करे गुमराही बि न अची वेंदी इंशाअल्लाह वरी ईंदड़ हफ़्ते रोज़े जे आदाबनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं कुझु एतिकाफ़ जे बारे में ॻाल्हाईंदासीं जीअं दोस्त एतिकाफ़ जे लाइ बि तयारी कनि अल्लाह ताला खां दुआ आहे रब ताला मुंहिंजो ॿुधाइणु क़बूल फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वरी इंशाअल्लाह ईंदड़ छंछरु आछर ते हाज़िर थींदासीं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।